अस्सलामुअलैकुम दोस्तों अज जी न वीडियो में असां ॻाल्हि करण वारा आहियूं ड्रामा सीरियल दर्दनि जो देश के बारे में। दर्दनि जो देश जो तक़रीबन हाणे 15 ॾींहंनि में केटिन ते अचण वारो आहे। उन ड्रामे के बारे में असां ॿुधाईंदासीं त हिन ड्रामे में जे बारे में काफ़ी माण्हू पुछी रहा त व्हाट्सअप नंबर पहिरियां वीडियो में ॾिनो आहे। हिन व्हाट्सअप ते मूंखे मैसेज करे रहा त हिन ड्रामे में छा असांखे रूबी अली नज़र ईंदी जेको आहे अदाकारी कंदे या न। त हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं रूबी अली नज़र ईंदी या न। त वीडियो रूबी अली के बारे में इहा ई ख़बर आहे हिन ड्रामे जे बाबति त रूबी अली हिन ड्रामे में नज़र न ईंदी। हिन में ॿिया खोड़ सारा सीनियर अदाकार आहिनि सिंधी मीडिया जा, उहे हिन में अदाकारी कंदा नज़र ईंदा, जंहिंमें शामिल आहिनि ज़ुल्फ़कार बुर्दी, एस भट्टी, असद कुरैशी, निसा शाह, ॿिया केतिरा ई ड्रामे में अदाकार शामिल आहिनि, पर रूबी अली हिन ड्रामे में शामिल न आहे। त इहे हुई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।